अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद। इन्नल्लाह नज़र इला अहलिल अर्ज़ि फमक़तहुम अरबहुम वअजमहुम इल्ला बक़ाया मिन अहलिल किताब। मुहतरम सामईन इकराम, अॼु जो दर्स अरब जी मुआशरती हालत जे ताल्लुक़ सां आहे। मुअज़्ज़ज़ सामाइन, किन क़ौम जी मुआशरती ज़िंदगी उन जी दीनी अने मुआशी ज़िंदगी सां अलॻि न हूंदी आहे, बल्कि अरब में बुत परस्ती आम पई, जेको अक़ल अने फितरत जे एकदम ख़िलाफ़। इन वजह सां उनजी मुआशरती हालत पण अक़ल अने फितरत जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहे। उन जी अख़लाक़ी पस्ती आख़िरी हद मथे पुॼी वियो आहे, जेको उन जे आमाल अने अफ़आल सां साफ़ नज़र आवे थी। जहिड़ी तरह से शराब दारू पीअणु, पता जुआ रमणु, बेशुमार हिकिड़े वक़्त में शादियूं करणु, अने गुरबत या खाधे खाराए जी वजह सां पंहिंजी औलाद खे क़त्ल करे छॾणु, पंहिंजी धीअ खे ज़िंदा दफ़न करणु, अने मामूली ॻाल्हि मथे वॾी वॾी जंगूं शुरू करे छॾींदा हुआ। इंतक़ाम जी आग में अंधा थी वेंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम में अने पंहिंजे रसूल जी ज़बानी इन तमाम बुराइयों जो न सिर्फ़ तज़किरो कयईं, बल्कि भरपूर मज़म्मत कयईं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी इन बुराई जे ख़िलाफ़ जिहाद कंदा रहिया। हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था, अगर तव्हांखे अरबे जी जहालत सां बाख़बर थियणो आहे तो क़ुरान मजीद जी सूरह अनआम आयत नंबर 103 खां बाद जो आयत पढ़ो। मुअज़्ज़ज़ सामाइन, हूँ त अरब में न जाने केतिरियूं बुराइयूं मौजूद हुयूं, लेकिन मुख़्तसर वक़्त में इंशाअल्लाह कुछ बुराइयूं जो असां तज़किरो कयां, जंहिंसां तव्हांखे बख़ूबी अंदाज़ो थी रहंदो जी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बैसत जे वक़्तु या नबी के नबी बनाना मौंद कुछ वक्त मौंद अरब की हालत कितनी ख़राब थी चुकी, चाहे दीनी एतबार से हुए या माशरती या बे किन हालत के एतबार से हुए, किन पे एतबार से हालत ठीक न हुई। सपना पहिरीं तो ही जे अरब वारा पंहिंजी मासूम धीअ के छोकिरीअ खे क़त्ल करे छॾींदा हुआ। अल्लाह तबारक व तआला इन चीज़ जो कुरान मजीद में तज़किरो कंदे फरमाए, व इदल मऊदतु सुइलत बि अय्यि ज़ंबिन क़ुतिलत। जॾहिं ज़िंदा दफ़नल या ॾटल छोकिरे सां पुछे न थींदो जो उहो किन जुर्म में क़त्ल कई हुई। अहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला फरमाए, वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक, जंहिं पंहिंजी औलाद के तंग दस्ती जी डर सां क़त्ल न कयो। वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक, पंहिंजी औलाद के ग़रीबी जी डर जी वजह सां क़त्ल न कयो। मुअज़्ज़ज़ सामाइन, अहिड़ी तरह सां अरबे में हिकिड़ी अहम बुराई शराब जुआ अहिड़ी गंदी बुराई हुई, तंहिंजो पर तज़किरो कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला कंदे फरमाए, इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। चई कि अल्लाह तबारक व तआला शराब जुआ न जाने कई किन जे अंदरि बुराइयूं जो कोन्हे हराम करार ॾिने, चई हीअं बचो, अगरि बची विया तव्हां कामयाब थी वेंदा। मुहतरम सामिन इकराम, अहिड़ी तरह सां अरब जे अंदरि हिकिड़ी अहम बुराई जी कई ख़ानदान अहिड़ा हूंदा हुआ जंहिंमें जाइज़ नाजाइज़ निकाह जो रिवाज आम हो। हज़रत आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा सां रिवायत आहे, नबी हज़रत आयशा रज़ियल्लाहु तआला से रिवायत हू चवनि थियूं, बुखारी जी हदीस है, जो दौर जहालियत में 4 तरीक़े जो निकाह हूंदो। हिकिड़ो त उहो निकाह जेको अॼु राइज आहे, ॿियो निकाह इस्तिब्ज़ा, अहिड़ी तरह सां टियों निकाह जे ॾोह जी गणतरियुनि हेठां माण्हू जमा थी करे हिकिड़ी औरत सां निकाह कंदा हुआ। तंहिंखां बाद इन जब औलाद पैदा थी, वो औरत पंहिंजी मर्ज़ी से मुताबिक़ उन ॾोह माण्हू में जंहिंखे चाहे औलाद ॾी ॾे, पोइ उनखे क़बूल करणो पवंदो। चौथों निकाह इहो हूंदो जो बिला तमीज़ बिला फ़र्क़ु कंदे, या को फ़र्क़ु न को बि तमीज़ न कई, हिकु माण्हू हिकिड़ी औरत ते अचींदा हुआ। ने अहिड़ी औरतुनि जे घर मथे अमूमन झंडा लॻा पिया हूंदा, जिन उन जे निशान जी वजह सां उनजी पहचान थी वेंदी हुई जी औरत कहिड़े तरीक़े जी आहे।
अहिड़ी तरह सां कई माण्हू उन्हनि जमा थींदा हुआ, उनसे निकाह कंदा हुआ, गरचे ग़लति लेकिन निकाह हो। उनजो औलाद जर पैदा थिए त हिकिड़ो अहिड़ो ॼाण करे माण्हू अचे, ॿार अने उन माण्हुनि जी शकल निहारे करे जंहिंसां वधारे पंहिंजे ज़बानी अणोसर खणे या जंहिंसां मुशाहबियत रखंदो उनखे उहो अता कंदो, ने को बि जंहिंखे ॾिए उहो न करे सघंदो। इहे बि अरब जे अंदरि निकाह जो रिवाज। कई निकाह कंदा, हिकिड़े वक़्त में कई माण्हू निकाह, कई 10 12 8 7 हिकिड़े वक़्त में हिकिड़ो माण्हू कई औरतें से निकाह कंदा हुआ। बल्कि निकाह ही मकरू निकाह जेको ग़लति हुआ, इन खे इन निकाह करे में को बि शर्म महसूस न थींदी हुई। बुखारी मुस्लिम जी रिवायत है, जो हिकिड़ो माण्हू अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में ऊभो थी करे चए जे फ़लां छोकिरो मुंहिंजो पुटु आहे, आउं उनजी मां सां ज़माने जहलियत में मुलाक़ात कई है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ला दअवत फ़िल इस्लाम ज़हब अम्रुल जाहिलिया अल वलदु लिल फ़िराश वलिल आहिरिल हजर। इस्लाम में जाहिलियत जा दावा नहीं, जाहिलियत ख़त्म थी चुकी है। औलाद बिस्तर वारे जी है अने ज़ानी ला करे ज़िना करण वारे ला करे पाणा पत्थर आहिनि। मोहतरम सामिन, एतिरी बुराई न, बल्कि जाहिली आराम में ॿ सॻी भेण सां हिकिड़े वक़्त निकाह कर लेंदा हुआ। हिकिड़े वक़्त में ॿ सॻी भेण सां निकाह कर लेंदा हुआ। बराबरि अल्लाह ताला फरमाए व अन तजमअ बैनल उख़्तैनि इल्ला मा क़द सलफ़। अल्लाह करे ॿ सॻी भेण सां निकाह करणु हराम कयो। सो उहो कमु जेको गुज़री चुको आहे उहो अलॻि चीज़ आहे। बेहयाई अने बेग़ैरती जी इंतिहा त ई पे जे मरे खां बाद या पे किन औरत के तलाक ॾिए तंहिंखां बाद पोइ उनजी घरवारी सां निकाह करे लेंदा हुआ। अल्लाह ताला फरमाए वला तनकिहू मा नकह आबाउकुम मिनन निसा। जिनी औरतें सां जा पे निकाह कयो उहो औरतूं आला करे हराम आहिनि, उन औरतें सां निकाह न कयो। ज़माने जहलियत में हिकिड़ी इहे पे बुराई वई जे तलाक जी को बि हद मुक़ररु न हूंदी हुई। अल्लाह ताला तलाक जी हद मुक़ररु कंदे फरमाए अत्तलाक़ु मर्रतान फ़इम्साकुन बिमअरूफ़िन औ तसरीहुम बिइहसान। तलाक रिजई 2 मरतबा आहे, 2 फेरा आहे। पोइ या त औरत खे सही तरीक़े सां रखी लायो या त भलाई ऐं ख़ैर जे साथ औरत खे रवानो करे छॾियो। मोहतरम सामीन किराम, ईअं बि कई कहिड़ियूं अरब में जेको बुराई हुयूं जंहिंजो त कई न जाने बुराइयूं अरब जे अंदरि मौजूदु हुयूं। लेकिन हा पाण ॾिसूं नेरी हिकिड़ो नुक़्तो, हिकिड़ो अहम पॉइंट जी ॻाल्हि आहे जे अल्लाह हेतिरियूं बुराइयूं, दीनी हालत पर अरब जी ख़राबु, मुआशरती हालत पर अरब जी एकदमि ख़राबु थी चुकी हुई। अहिड़े वक़्त में अल्लाह तबारक व तआला रिसालत लाइ करे अल्लाह जे नबी के या अरब की ही मुंतख़ब कोला कई। अरब जी हालत एतिरी ख़राब हुई, तंहिंखां बाद अल्लाह तबारक व तआला इन्ही देश के, इन्ही मुल्क के या अरब वारनि खे कोला मुंतख़ब कयो। ॿिया ॿिए खे ज़रूरत हुई। गरचे ज़माना जहलियत में अरबें जी हालत एकदम ख़राब हुई, लेकिन उन में को ख़ासियूं चीज़ूं हुयूं जंहिंजो इनकार मुमकिन न आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में तज़किरो पकई है। अरब वारा हिकिड़ी पुख्ता अज़्म जा मालिक हुआ। को इरादो हिकिड़ी फेरा अगरि करे लई या को ॻाल्हि करे छॾी, को वाइदो करे छॾी, को अहद करे छॾी त हमेशह उन ॻाल्हि मथे उभा हूंदा, कॾहिं हटंदा न हूंदा। हिकिड़ी ॻाल्हि असां अॼु कई आहे, असां वाइदो कयो आहे, असांजे मथे वाइदो वचन करे छॾे सवार हटी वञो, ईअं न, बल्कि ज़बान करे छॾे त पंहिंजी ज़बान जा पक्का हूंदा। उन ख़ूबी जो तज़किरो अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में फरमाए मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू मा अहदुल्लाह अलैहि फमिनहुम मन क़ज़ा नहबहु व मिनहुम मन यंतज़िर व मा बद्दलू तब्दीला। ईमान वारे मां को अहिड़ा पवा जेको अल्लाह सां जेको बि जीअं पियो अहद कईं उहो सचो करे या कहिड़ी तरह सां कयो अहद अहिड़ो करे ॾेखारींदा हुआ। उन मां बाज़ माण्हू त पंहिंजो अहद, पंहिंजे वाइदे खे पूरो कयूं शहादत जी शक्ल में। बाज़ अहिड़ा हुआ जेको वाट नरे वेठा हुआ, इंतज़ारु करे वेठा हुआ, अने पंहिंजे अहद में, पंहिंजे वाइदे में को बि तब्दीली न कयूं। मोहतरम सामीन, इहे अरब जी कुझु मुआशरती हालत, इन खां बावजूद बि अल्लाह तबारक व तआला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत करे अरब खे मुंतख़ब करण जी वजह ई हुई जे अरब वारा अगरि किन ॻाल्हि मथे मज़बूती सां या किन ॻाल्हि मथे किन ॻाल्हि जो अज़्म करी को वाइदो वचन करे छॾींदा हुआ त उन ॻाल्हि मथां कॾहिं बि हटंदा न हुआ। रब करीम सां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला पाण खे पंहिंजी मुआशरती हालत जी इस्लाह करे तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।